जो जीअं सवाल आहे या ॻाल्हि ॿोल आहे त ही वधंदड़ पिदिरशाही खे पाण कीअं या उनजा सबब या उनजा हल कीअं ॾिसूं। पहिरियां त पाण अॼु जे पंहिंजे अगरि समाज खे ॾिसंदासीं उनजी बिहक ॾिसंदासीं उन मुख़्तलिफ़ पासा आहिनि। कल्चरली पिदिरशाही असां वटि त सदियुनि खां मौजूदु आहे। उहा एतिरी बर्बरियत जो शिकार इज़हार हिनमहिल पोएं अरसे में छो थी आहे। मां सम्झां थी एज़ अ सोशलिस्ट फेमिनिस्ट मां सम्झां थी त उन जा घण पासा आहिनि। समाजी मुआशी बुनियादी त मुआशी पासो आहे त असां जेॾो पावरलेस सोसाइटी थींदी थी वञे त असां वटि पिदिरशाहीअ जो इज़हार जो पावर पंहिंजी बर्बरियत वारी शक्ल इज़हारे थो। ॿियो जेको असां वटि 80 जे दौर खां पोइ ख़ुदि रियासत मज़हब खे मज़हबी इंतिहा पसंदी स्टेट जो इंतिहा पसंदी रवैयो असां वटि जॾहिं लागू थो थिए आइन में हुनखे स्पेस थो मिले त आइनी पासा बि हुनखे सगारा थिया। कल्चरली पासा असां वटि जीअं कोल्ड वार जी सूरत में जॾहिं असां वटि मज़हबी इंतिहा पसंदी वधे थी उन जी जंग जी सूरत में बि जेको असां वटि इज़हार थियो त पोइ जंहिं समाज जी बि भञड्राह थींदी आहे उन में घणे खां घणो असरु जेको आहे उहो हेठे तबिके ऐं हेठे तबिके खां बि हेठियों जेको परत थींदो आहे त असां वटि हेठियों परत या औरत आहे ऐं उन औरत में बि घणे भाङे जेके अक़लियती मज़हब मां अक़लियती मज़हब बि न चवां असलोकी मज़हब जेके पाण वटि रहिया आहिनि हिन सॼी पटीअ जा खंड नंढे खंड जा उन्हनि जो असरु इज़हार तव्हां ॾिसो था त नंढी उमिरि जूं छोकिरियूं जेको उन्हनि जो मज़हब मटायो थो वञे या जा हाणे रिसेंटली ही केस ॾिठो जेको ॿारड़ीअ सां ज़्यादतीअ जो 10 ॾींहंनि ताईं असांजे इदारनि सां उहे रखंदी आई पर उहो उन छो जो माईअ वटि को पावर न हो जो उनजो केस उहा पुलिस खणे ऐं उनजी ॻाल्हि ॿुधे जेसिताईं समाजी ॿियो पावर पैदा थिए। हिकिड़े पासे ॾांहुं उहो वरी उहो ई असांजे इदारनि जंहिंजो ज़िमेदारी आहे तहफ़ुज़ ॾियणु जंहिंजी ज़िमेदारी आहे पाण खे तहफ़ुज़ ॾियणु ऐं उहो करणु उहो बि उन्हनि खुटा ऐं उनजी ॿी सूरत वरी इहा कयूं त एक्स्ट्रा जुडिशरी उनखे मारियो वियो या असां वटि आम पढ़ियल लिखियल या आम समाज जो बि हिकिड़ी इंतिहा जी नतीजे में ॿी इंतिहाई डिमांड आहे त चौराहनि ते फाही ॾिनी वञे सख़्त खां सख़्तु सज़ायूं ॾिनियूं वञनि या एक्स्ट्रा जुडिशरी किलिंग कई वञे जेको थियो त उन में मामले दॿिजी ज़रूरु वियो पर जेसिताणी समाजी सबब तब्दील न कबा त मां सम्झां थी त हीअ जेकी वधंदड़ तमामु बदतरीन हालतुनि में जेकी पिदिरशाही पुॻी आहे जेकी कल्चरली रियासती समाजी तबक़ाती बुनियादनि ते पाण वटि वधी आहे त उनखे असां हल करे सघूं था ऐं असां वटि घणे भाङे सिंध ऐं पाकिस्तान में औरत सवाल सियासी सवाल बुनियादनि में न खयो वियो आहे। उनखे जेसिताणी मज़ाहिमती सियासत जो हिसो न बणाईंदासीं उनखे ॿियनि सियासी सवालनि सां न जोड़ींदासीं जंहिंमें तबक़ाती अणबराबरी आहे क़ौमी इस्तेसाल जबर मौजूदु आहे ऐं सिंफ़ जो इस्तेसाल जबर मौजूदु आहे तेसिताणी मां नथी सम्झां त इहो मामिलो हल थी सघंदो।